नादान की वावाते थियण शाद न घुर्जे, नादान की वावाते थियण शाद न घुर्जे, बेदात दिए दात सो दात न घुर्जे। कदुरदान की कोडी भली आमद होश, नादान हका जन्नते शादाब न घुर्जे। कहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़े हमरा खे तकलीफ़ कान्हे की हुई तो दोस्तन का सलाह के गैर मानू सामू वेन था मुझे तकरीर ता कान के थे मुझे को 10 डेट में तकरीर कया सिखा उन्हें हमरा के वठी आयो खेत बोलो इतनी आबादी में उते गोभी जा गुल होया हेडा हेडा वडा वडा गोभी जा गुल होया उते वठी आयो हमरा के समझे कि ही मानू बैठा है आई तो मैंने जगह तकरीर करके इने जगह तकरीर करे वे तो वो तू मानू जगह तकरीर करेगा हमरा जो गोपी जा गुल जब तकरीर शुरू कई फर्स्ट क्लास तकरीर करे आया मोटी थी वरी हेड़े हाल में बीठो तेरे तकरीर कई हमरा तकरीर न करे सको के भा गोपी गोपिया मानू मानू सो ही जो सही तकरीर हली आए सही हिता मुकरर चलता हिकिड़ो हूंदो आहे फनकार हिकिड़ो हूंदो आहे मुकरर अचनि था साम्हूं या बुख लगी आहे तव्हांखे या टाइम एतिरो अची वियो आहे ताड़ियुनि जो आवाज़ कोन्हे शहर वारनि खे ख़बर ई कान्हे त पोइ हिते सिजावर में कादिर कुंवर जो को हलफ़ आहे का तकलीफ़ आहे को उस्तादनि जो मेड़ाको आहे को मलाखड़ो तव्हां मचायो आहे चुप पोइ सुम सफ़ा इहे चुप कई वेठा तो बड़ा महिरबानी ताड़ियुनि जो आवाज़ अचे सिजावर वारनि खे ख़बर पवे कि कादिर कुंवर जो काज आहे अजो की तकरीर जो कोई काज जो कोई सांग रचाए अपनी जो घोर साईं कादिर कुंवर आई उनकी पूरी काबीना उन्हनि खे मुक़ाबले में ज़िले सिजावर की इलेक्शन खटी अचण ते लख लख वाधायूं स्टेज ते ज़िले ठटे ज़िले सिजावर जा पेटेल जा वॾा नाला साईं महमूद शाह साईं खलीफ़ा रसूल फेस्ट साईं महमूद शाह जे दौर में तो असां पेटेल में शायद एतिरा बार साईं जा न हुयासीं बाय पेट बाय नेम साईं जो नालो वॾो साईं रसूल ज़िले सदर बि रहियो त असां सां दिलनि में रहियासीं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गॾिजाणियूं कचहरियूं थींदियूं रहंदियूं हुयूं ऐं मुंहिंजे हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा सदर साहिबान ख़ासि तौर ते अदी अमीना मां इहो चवंदुसि होशूसी थी देश जी ही न्याणी आहे उनखे मुंहिंजो सलाम आहे जे टंडे अलिहार में चइनि यूनिटनि मां 2 यूनिटनि खे पंहिंजनि दोस्तनि खे खटायो आहे ऐं उते इलेक्शन कई आहे ऐं पाण ज़िले जी सदर आहे ऐं जिते मर्द अॼु 2 या 3 ज़िलनि जा सदर खुटनि उते ई औरत असांजी न्याणी होशूसी थी जी माइटियाणी तव्हांजे दरमियान वेठी आहे अमीना कमराणी उन खे सलाम आहे मुंहिंजो चइण ॻाल्हि ई आहे चेयरमैन हुजण जे नाते सां हिते साईं कादिर ॻाल्हायो साईं महमूद शाह ॻाल्हायो अञा ॿ मुक़रर असांजा वेठा आहिनि उस्तादनि जे इशूज़ ते ॻाल्हाईंदा चेयरमैन जी हैसियत सां कुझु हद बंदियूं आहिनि ॻाल्हि हीअ आहे असां वटि माज़ी में पर्ची सिस्टम हलियो आहे पेटेल में तालुकनि खां वठी मर्कज़ ताईं पर्ची सिस्टम आहे पहिरीं मर्तबा हैदराबाद डिवीज़न जहाज जो अलम बुलंद कयो आहे ऐं पहिरीं मर्तबा तव्हांजी हैदराबाद डिवीज़न उहा ठहे पई इंशाअल्लाह ताला जे साईं महमूद चयो असां कोशिश कंदासीं तव्हांखे मर्कज़ी काबीना जेका आहे उहा असां अहिड़ी ॾियूं जेका तव्हांजे मसइलनि ते वीचारे तव्हांजे मसइलनि ते जिदोजहद करे मां पाण साबिक़ा मर्कज़ी जनरल सेक्रेटरी साईं गुलाम रसूल उमर साहब सां रहियुसि पर असां वटि एतिरी जेका सूरतहाल हली पई आहे उहा आहे बराबरि ॿियो आहे उस्ताद साम्हूं जेको वोट ॾियणु अचे थो तालुके जो उस्ताद तालुके सदर खे ॾिए ज़िले जो वोटर ज़िले जे सदर खे ॾिए ज़िले जो सदर डिवीज़न खे ॾिए ऐं जुमिले सिधी जेका जनरल पार्टी आहे उन्हनि जा जेके वोटर आहिनि उहे जॾहिं मर्कज़ खे वोट कनि था त को बि पुछाड़ कोन्हे ज़ाती तालुकातनि ते ज़ाती वास्तनि ते लाबी सिस्टम जे हवाले सां असीं वोट कयूं हिकिड़ो हूंदो आहे सियासी समाजी तंज़ीम जेका आहे उनमें हिकिड़ो हूंदो आहे आइन हूंदो आहे तंज़ीम खे हलाइण जे लाइ पोइ उनमें खटियल हुजनि हारायल हुजनि टोटल जेके उन तंज़ीम जा मेंबर आहिनि मेंबर हुजनि उहिदेदार हुजनि आइन आहे उन्हनि जे लाइ ॿियो हूंदो आहे मंशूर प्रोग्राम यानी जेको मंशूर प्रोग्राम खणी अवाम खे दोस्त वोट वठण अचनि था उहे तालुके ते हुजनि ज़िले ते हुजनि डिवीज़न ते या मर्कज़
हाणे उन्हनि खां पुछाणे कोन था कयो बाबा गाज़ी ख़ान जमाली 3 साल मर्कज़ी जनरल सेक्रेटरी रहे वरी हिन मर्कज़ जे लाइ असांखां वोट वठणाई कयो छा आहे 3 साल असां जॾहिं इहो न पुछा कंदासीं जॾहिं असीं पर्ची जे उहिदेदारनि खे नोट कंदासीं जॾहिं असां पर्ची पंहिंजे हल्के मंझां सुठी क़यादत न चूंडींदासीं तेसिताईं सरकार खे लाचार कोन्हे तव्हांजा मसइला हल इंटरनेशनली तव्हांजी तालीम तव्हांजी सिहत ऐं तव्हांजो अमन अमान इहे टे जेके मसइला आहिनि इहे इन्हनि खे सरकार खे ॿाहिरां जेके डोनर्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां वॾी बजट मिले पई ऐं सरकार उहा बजट मुख़्तलिफ़ हथ वॾा हलाए ठाहियो पियो वञे जीअं साईं अमल ॻाल्हि कई तदा बजट साईं शरीफ़ ॻाल्हि कई बजट आई आहे स्कूलनि जी असां जॾहिं 2024 में सरदार शाह सां मीटिंग कई हुई साईं शमूर बि हुन में हुयो त असां चयो साईं तव्हां असांजो उस्ताद 22,000 में इलेक्शन जो फ़ाइदो वठो तव्हां इहे 4-4 लख रुपया ॾियो था केतिरा असांजा हेडमास्टर जेके बुर्दबार आहिनि जेके पंहिंजे असर ते एचएम लॻा वेठा आहिनि वॾेरनि जे हथनि में चेक लॻा पिया आहिनि एसएमसी जो जेको वॾेरो आहे उहो असर वारो आहे 3-4 लख तव्हां ॾियो था उस्ताद अञा वधीक नथियूं खाईंदो पर हाणे वरी तरीक़ेकार जेको हिननि कयो आहे उहो सिर्फ़ु उहो पैसा ड्रा कराइण जो अख़्तियार पर उहो बि हवालो न वापी सघंदे माना मेरे से कल फेसबुक ते वीडियो पे ॾिठी असांजा अरब रुपए जी करप्शन तव्हांजी आहे स्पेसिफिक बजट में थियणी आहे जेके पैसा मेरे कमीशन वरी मथे ते हलिया सो असली ॻाल्हि आहे त असांजे उस्तादनि में जेको मेन मसइलो आहे उहो जेको हिन महिल असांजी तनज़ीम में धड़ाबंदी वारी ॻाल्हि हले पई उहा धड़ाबंदी आहे त अॻे कीअं थींदो हुयो जो हिकिड़ो जेकॾहिं असां पंहिंजा तनज़ीम जे आइन जी कंहिंजी ख़िलाफ़वर्जी थींदी हुई त सभु वटि गॾिजी करे उनखे चवंदा हुया असांजे जेके मूं इलेक्शन कराई आहे उन्हनि इलेक्शन में सदारती कंदे कैंडिडेट बीठा आहिनि उहे हाराए विया एफिडेविट में सदारती कैंडिडेट लिखियो पियो आहे हाराइण खां बाद हाणे उहे वरी ओॾी ओॾी तालुकनि जा ज़िलनि जा डिवीज़न जा सदर थिया 7 साल में असां इलेक्शन कराई उहो सदारती कैंडिडेट हारायो शफ़ी साहब वारे में वो डिवीजन जो सदर थी असांजे दादू ज़िले में तालुके ते 85 वोटनि ते हाराइण वारा दोस्त ज़िले जा सदर लॻा वेठा असांजे खैरपुर नादर शाह ज़िले में उहो जेको 100-150 वोटनि ते हाराइण वारा दोस्त उहो ज़िलनि जा ऐं तालुकनि जा सदर थी वेठा असां सभिनी ते इहा ॻाल्हि अचे थी त घटि में घटि असीं उन्हनि रस्ता रोक कयूं असांजे कल्ह बि टियों प्रोग्राम हुन प्रोग्राम में असां इहा ॻाल्हि कई ऑफिसर रियासत कॾहिं कोन चाहींदा तनज़ीम हिकु हुजे तनज़ीम में ताक़त हुजे उहो कतई कोन चाहींदा उहा चाहींदा धड़ाबंदी हुजे हिते साईं इहा ॻाल्हि कई दादा साईं कादम ॻाल्हि करे दोस्त ॻाल्हि करे पेटे मां आहे असीं हुनजा पुट ई पर असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको पाण खे मर्कज़ीअ पाण सॾाईंदा चवंदो आहे जीअं मां जा जेतिरा पुट घणा ओतिरी मां सुखी हाणे पुट जो मतिलबु इहो आम उस्ताद न आहे पुट जो मतिलबु आहे धड़ाबंदी सिंध में 11 साल पेटे लॻंदा मां सुखी हूंदी सिंध में 11 ॾाढियूं हुजनि उहा मां सुखी हूंदी हुनजो मतिलबु आहे धड़ाबंदी हुनजो मतिलबु इहो कोन्हे पेटे लॻंदो मेंबर या पेटे लॻंदो असांजो आम जेको घटे अचण वारो उस्ताद ॻाल्हि इहा आहे असां पूरी पंहिंजी कोशिशि कई आहे जिथे जिथे बि इलेक्शन असांखे कराइणी हुई असां उनखे हक़ ॾिनो नंढो लियार आहे असां उते इलेक्शन कराई आहे तव्हांजी सिजावत में साईं शकीर वेठो आहे असां ते घणाई अहिड़े क़िस्म जा प्रेशर आया भई तव्हां बिना मुक़ाबले कराए ॾियो साईं जो तव्हांखे सिजावत में इलेक्शन कराई ॾिनी आहे पर उसूल इहो आहे त जेको बि फ़ैसिलो अचे थो सियासी समाजी तनज़ीमुनि में जायज़ या नाजायज़ जेको घटे थो अचे उहो सही आहे जेको हाराए थो अचे थो मूंसां ज़रूरु थी वियो इहा जिथे जिथे इहा थी वञे पर असीं मर्कज़ी चेयरमैन हुननि नाते सां असां पूरी पंहिंजी कोशिशि कई त असां जेको आहे सो शफ़ाफ़ इलेक्शन कराई ऐं साम्हूं तव्हांजो सबूत आहे चंडोलियार मां ज़िले में सदर असांजी अची वेठी आहे ऐं जिथे जिथे बि असांजी जॾहिं गुज़िरियल इलेक्शन में हिकिड़ी तनज़ीम हिकु हुई तॾहिं तव्हांजी 32 तालुकनि में सिंध जे 32 तालुकनि में इलेक्शन हिन वारे धड़ाबंदी वारी इलेक्शन आहे तॾहिं असां 36 तालुकनि में इलेक्शन कराई आहे ऐं कराची खे माइनस करे असां 90,000 मेंबरशिप कई आहे 90,000 मेंबरशिप करे असां तव्हांजी इलेक्शन कराई आहे तालुका कढी ज़िला कढी डिवीज़नूं असांजो 26 तारीख़ ते असांजा थींदा इहे नॉमिनेशन इलाइक़े जो डिवीज़नूं बि ख़ैर सुठी सां निकिरी ईंदियूं पोइ वरी मर्कज़ आहे मर्कज़ हवाले आहे तालुके ज़िले डिवीज़न जे उहिदेदारनि खे असां वरी बि इहो चवंदासीं चेयरमैन जी हैसियत सां असांखे कोई बि शइ कान्हे जेके दोस्त उहिदेदार चूंडिजी ईंदा हैदराबाद डिवीज़न ऐं प्लस सॼी सिंध जा उहे पंहिंजी मर्कज़ी काबीना जी सुठी चूंड कंदा इहे उस्ताद
मां सम्झां थो इहा आख़िरी ढिको आहे असांजी हींअर जेका उस्तादनि जी ॾाका मां ख़लीफ़े साहिब वेठी ॻाल्हि कई तव्हांजी डिवीज़न जा लेटर निकितल उस्तादनि जी फाइनेंशियल लेटर जेको आहे डायरेक्टर वटि अचे हाणे डायरेक्टर रिटर्न में उहो कैंसिल न कयो आहे पोइ चए थो जेको डीओ पोइ सही करे वेठो मूंखे को बि एतिराज़ कोन्हे रिटर्न में वापसि न कई अथई अनकरीब असीं 16 स्केल में वेठा आहियूं अनकरीब इहो लेटर सेक्रेटरीएट ॾे वियो उस्ताद जो केस डायरेक्टर वञे सेक्रेटरीएट वञे इहो उस्ताद जो इहो कमु निकिरंदो मुफ़्त में निकिरंदो दलाल एजेंट पाई वठंदी ऐं उस्ताद वीचारो जे पोइ अचे वेंदो जेकॾहिं हिन टेन्योर में तव्हां कमु कयो तव्हां जी धड़ापा बि ॾिसो त जेको माण्हू पंहिंजो पाण खे जुलान खे 2 फुट लीको हिकिड़ो ॾींदो पियो आहे तव्हां उन लीके खे जेकॾहिं नीचो ॾेखारणु चाहियो था उन लीके खे ड्रायो न बल्कि उन जे साम्हूं 3 फुट लीको कढी छॾियो त ऑटोमेटिक 2 फुट लीको पंहिंजो पाण खे घटि महसूसु कंदो तव्हां महिनत कंदव जेके बि तव्हां इलेक्शन जे थ्रू तव्हां इलेक्शन प्रोसेस जे थ्रू तव्हां आइन मर्कज़ी इलेक्शन कमेटी जे थ्रू चूड़ी जेके दोस्त आया तव्हां महिनत कंदो तव्हांखे मोटो मिलंदी इंशाअल्लाह ताला हैदराबाद डिवीज़न जो मुंहिंजो तालुक़ु हैदराबाद डिवीज़न सां मुंहिंजो ज़िलो दादू तव्हां हैदराबाद डिवीज़न वारे दोस्तनि सां गॾु आहे जेको डिवीज़न जो सदर थींदो जेका बि जनरल सेक्रेटरी थींदो इंशाअल्लाह ताला असांजी डिवीज़न सुठो फ़ैसिलो वठंदी ऐं इहा डिवीज़न सिध ते बि पैगाम खणी वेंदी उस्ताद जे वजूद खे तनज़ीम जो वजूद खे बचाइणो आहे त पोइ सुठी क़यादत आणणी आहे जे न त पोइ जे चवंदा आहिनि किताबनि में पढ़बो हुई का पेटियल भई पेटियल उस्ताद जी का तनज़ीम बाक़ी कहिड़ा बांधो जे सिंधी उस्ताद महिरबानी